अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आदेसी आदेस हितां करे हलिया, कापड़ियन कल्ब में कयो ॾोराणो ॾेस। विरागी नव वेस रावल ढके रमिया। भलारे बिरदणीजे भलारे बेत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिं माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 20 मई 2026 अरबा जे ॾींहुं सिंध जी रवादारीअ जे अमीन ऐं मुहबत जे जहिड़े जाॻंदे मिसाल हिंदन जे रूहानी पेशवा साईं साधराम जे लाॾाणे ते ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। फ़ानीड़े फ़ानी दुनिया दमन हिकिड़ो वारी ॻाल्हि बि सोराहाना सची आहे ऐं इहो बि सच आहे त जेको वजूद हिन धरती ते आयो आहे उहो आख़िर उन जहान ॾे बि वेंदो जेको बका जो जहान आहे। पर अमुल किरदार उहे हूंदा आहिनि जेके पंहिंजे पेरनि जा निशान छॾे वेंदा आहिनि। सिंध धरती सां मुहबत कंदड़ बाज़ारी ऐं रूहानी शख़्सियत साईं साधराम जो विछोड़ो यकीनी तौरु हिकु वॾो नुक़सानु आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण साईं इमदाद ओढो समेत समूरे सथ पारां साईं जे अक़ीदत मंदनि सां ॾुख वंडियूं था। तोड़े जो इहो बि सच आहे त साईं जो ख़्यालु कॾहिं बि भरिजी न सघंदो। यादि किताब में हुन जूं ख़िदमतूं हमेशह महफ़ूज़ रहंदियूं। संदसि अक़ीदतमंद खेसि सदाईं यादि कंदा रहंदा। यकीनी तौरु संदसि विछोड़ो सिंध ऐं हिंद समेत दुनिया जी कुंड कुड़छ में रहंदड़ संदसि अक़ीदतमंदनि लाइ इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे। हिंदू बिरादरी जो रूहानी पेशवा ऐं संत सतराम धाम जो सतों गादीनशीन साईं साधराम साहिब काल्ह मोकिलाए वियो। संदसि विछोड़े वारी ख़बर न सिर्फ़ु पाकिस्तान ऐं हिंदुस्तान पर दुनिया जी कुंड कुड़छ में रहंदड़ संदसि लखे अक़ीदतमंदनि लाइ ग़म जो सबबु इन करे बि बणी जो वञण वारी वेल न हुई। पर छा कजे, लिखे जा लेख ईअं हूंदा आहिनि। साईं साधराम साहिब जे लाॾाणे सां न सिर्फ़ु हिकु रूहानी पेशवा जी हयाती जो सफ़र पूरो थियो आहे पर हिकु अहिड़ो दौर बि ख़तमु थियो आहे जंहिंमें अक़ीदत मुहबत इंसानी सां प्यार ऐं रूहानी रहनुमाई माण्हुनि जी ज़िंदगीअ जो हिसो हुई। हिंद ऐं सिंध खां सवाइ दुनिया जी कुंड कुड़छ में वसंदड़ साईं साधराम जे मुरीदनि ऐं चाहींदड़नि खे संदसि विछोड़े वारी ख़बर सोगवार करे छॾियो। रहड़की जे तारीख़ी रूहानी मर्कज़ संत सतराम धाम जंहिंखे उर्फ़े आम में सचो सतराम बि चयो वेंदो आहे सिंध जी रूहानी ऐं समाजी मंज़रनामे में हिकु अहम शख़्सियत तौरु साईं साधराम खे हमेशह यादि रखियो वेंदो। संदसि ज़िंदगी अक़ीदत ख़िदमत रूहानी रहनुमाई ऐं इंसान दोस्ती जो हिकु जामे मिसाल हुई। साईं साधराम साहिबु 25 अक्टूबर 1968 में सिंध जे घोटकी ज़िले जे मशहूरु इलाइक़े रहड़की में पैदा थियो। संदसि वालिद मोहतरम संत भगवान दास साहिब बि सचो सतराम दास साहिब जे रूहानी सिलसिले सां वाॻियल हिकु मौजूद शख़्सियत हो। रूहानी रिवायतनि मूजिबि साईं साधराम साहिब जो तालुक़ु हिकु अहिड़े मुक़दस सिलसिले सां हो जेको शहनशाह सतगुरु स्वामी साईं सतराम दास साहिब जे फ़िक्र ऐं तइलीमात खे अॻिते वधाईंदो रहियो। संदसि ज़िंदगी में हिकु वॾो अलमियो तॾहिं पेश आयो जॾहिं संदसि अमड़ संदसि पैदाश खां सिर्फ़ु 6 ॾींहं पोइ वफ़ात करे वई। उन बावजूदि संदसि परवरिश हिकु मज़बूत रूहानी इख़लाक़ी माहौल में थी जंहिं उन जी शख़्सियत ते गहरो असरु छॾियो। साईं साधराम साहिब पंहिंजी इब्तिदाई ऐं सानवी तालीम रहड़की ऐं ॾहरकी मां हासिलु कई। हू ज़हीन महिनती ऐं ज़िम्मेवार शागिर्द तौरु सुञातो वेंदो हो। शुरूआती ज़िंदगी में हुन हिकु आम पर मुनज़म ऐं बावकार ज़िंदगी गुज़ारी। बाद में कारपोरेट शोबे सां बि लाॻापियलु रहियो। संदसि शख़्सियत में सादगी इख़लाक़ ऐं अमली सोच निमाया तौरु मौजूदु हुई। संदसि ज़िंदगी में अहम मोड़ तॾहिं आयो जॾहिं रूहानी पेशवा संत साईं कन्हैयालाल साहिब जेको
सतराम धाम जो अहम रूहानी पेशवा हो, खेसि रूहानी ख़िदमत लाइ पंहिंजो वक़्तु वक़्फ़ करण जी हिदायत ॾिनी। साईं साधराम साहिब इंतिहाई आजिज़ी सां उहो रूहानी सॾु क़बूल कयो ऐं आहिस्ते आहिस्ते दुनियावी ज़िम्मेवारियुनि खां हटी मुकमिल तौर ते रूहानी ख़िदमत ऐं अवामी भलाई ॾांहुं माइल थी वियो। बाद में संत साईं कन्हैयालाल जी देहांत खां पोइ साईं साधराम साहिब खे सचो सतराम धाम जो गादी नशीन मुक़ररु कयो वियो, जिते हुन अक़ीदत ख़िदमत ऐं इंसानियत जे मिशन खे अॻिते वधायो। साईं साधराम साहिब जो असरु सिर्फ़ु रूहानी दायरे ताईं महदूद न हो, पर समाजी ऐं सियासी सतह ते बि संदसि वॾो असरु नज़र ईंदो हो। चूंडनि दौरान मुख़्तलिफ़ सियासी अॻुवाण ऐं पार्टियूं रहड़की साहिब पहुची संदसि आशीर्वाद हासिलु कंदियूं हुयूं। पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ॿिन्ही मुल्कनि जे सियासी हलक़नि में संदसि रूहानी हैसियत खे एतिराम सां ॾिठो वेंदो हो। मुल्क जूं केतिरियूं ई अहम सियासी शख़्सियतूं साईं साधराम साहिब जे दर ते हाज़िरी ॾींदियूं रहियूं ऐं रूहानी तोड़े समाजी रहनुमाई हासिलु कंदियूं रहियूं। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि उन्हनि अहम शख़्सियतनि मां हो जिन रहड़के साहिब जे दौरान साईं साधराम साहिब सां मुलाक़ात कई ऐं संदसि आशीर्वाद बि हासिलु कयो। उनखां सवाइ मुल्क जे मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी हलक़नि सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियतूं पिणु वक़्त बेवक़्तु रहड़के साहिब पहुचंदियूं रहियूं। साईं साधराम साहिब खे हिकु इंतिहाई मिलनसार, नरम दिल ऐं इंसानियत सां प्यार कंदड़ भरपूर शख़्सियत तौरु यादि कयो वेंदो। साईं साधराम जे चाहींदड़नि साम्हूं संदसि केतिरियूं ख़ूबियूं मशले राह रहियूं। आजिज़ी ऐं सादगी, इंसान दोस्ती ऐं मुहबत, रूहानी बसीरत, माण्हुनि में उमेद पैदा करणु, हर कंहिं सां बराबरी वारो रवैयो रखणु। साईं साधराम साहिब जी देहांत खां पोइ संदसि मुरीदनि ऐं चाहींदड़नि में गहरो सोग छाइजी वियो आहे। सिंध ऐं हिंद ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में लखे अक़ीदतमंद ग़म ऐं उदासी में मुब्तला आहिनि। संदसि आख़िरी दीदार लाइ हज़ारे माण्हू रहड़की पहुची रहिया आहिनि। सिंगापुर जी अस्पताल में पसाह पूरा कंदड़ साईं साधराम इंतिहाई मिलनसार तबियत जो माण्हू हो। हूअ जिते पंहिंजे अक़ीदतमंदनि जी रहनुमाई कंदो हो, उते हर कंहिं सां निहायत बाज विचां पिणु मिलंदो हो। अचो त संदसि नसीहत ॿुधूं। ऐं पेट, दुआ ऐं बद दुआ ॿ अहिड़ियूं चीज़ूं हुजे जंहिंजो कर्मनि सां वास्तो न हूंदा, कर्मनि खां घणो मथे हूंदो। कंहिं हिक जी आसीस, कंहिं हिक जी दुआ किरोड़े जन्मनि जा पाप कटे छॾींदी आहे। कंहिं हिक जी पिटी या कंहिं हिक जी बद दुआ सभु पुण्य नाश करे छॾींदी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं साईं साधराम खे भेटाउनि जा गुलाब आचे रहिया आहियूं। साईं संत साधराम जे विछोड़े ते ख़ुसूसी प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त शहीद कंवरराम जे मुर्शिदनि जी गादी रहड़की साहिब जे गादी नशीन संत साईं साधराम जो विछोड़ो सिंध लाइ हिकु वॾो ख़ाल आहे। साईं साधराम पंहिंजे इलाइक़े में सखावत ऐं रवादारी जो क़ाइल हो। हिन ॾुख जी घड़ी में संदसि अक़ीदतमंदनि सां ताज़े जो इज़हार करियूं था। परदेस में रही सिंध लाइ जाखोड़ींदड़ हाजन कल्होड़ो लिखे थो, साईं साधराम जिन बि परलोक पधारे विया, ही दुनिया हलचल जी बस्ती, हिते माण्हू ईंदा वेंदा आहिनि। मुख ते सदाईं हिकु दिलरुबा ऐं बाज़ारी मुल्क रखंदड़ ॾाढा शफ़ीक़ ऐं समाजड़ी शख़्सियत जा मालिक, सिंध जी रवादारी ऐं मुहबत जो जहिड़ो जाॻंदो मिसाल डॉक्टर राम भीमाणी अधी राधा ऐं संदन फर्मा बरदार ऐं मिलनसार पुटनि प्यारे राहुल ऐं राबेल जी महिरबानी सां 2 साल अॻु साईं साधराम जॾहिं कैनेडा आया हुआ
त असांखे बि इहो शर्फ़ बख़्शियो हुआऊं जो कुझु कलाकनि लाइ सिंध हाउस ते कुर्ब जा क़दम भरे आया हुआ। साणनि गॾु मशहूरु कलाकार हिंद खां आयल प्यारो परमानंद प्यासी बि गॾु हो। साईं सां सुठी कचहरी थी हुई। मुंहिंजी साथियाणी रूही खेनि भॼन ॻाए ॿुधायो जेको ॿुधी ॾाढो ख़ुशि थिया हुआ। मूंखे यादि आहे त मूं जॾहिं खेनि पंहिंजी लाइब्रेरी ॾेखारण लाइ घर जे बेसमेंट में वठी वियुसि त उते शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी तस्वीर ॾिसी उन सां पंहिंजे तालुक़ जो ज़िक्र कंदे चयो हुआऊं त बशीर ख़ान सिंध जो शान हो। हिंदू पंचायत सिंजोरे पारां संत साधराम साहिब जे लाॾाणे ते ताज़ीती रेफरेंस पिणु मुनक़िद कयो वियो। सिंजोरे में हिंदू पंचायत पारां हिंदू बिरादरी जे रूहानी पेशवा संत साधराम साहिब जे लाॾाणे ते मुनक़िद कयल ताज़ियती तक़रीब दौरान पूॼा पाठ करे भॼन पिणु ॻाता विया। उन मौक़े ते सदर हिंदू पंचायत सिंझोरो दीवान सेठ मनोहर लाल, सेठ विनोद कुमार, उनेश कुमार, हरीश लकी, मास्तर बालाराम, सेठ राजकुमार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त संत साधराम साहिब सिंधी हिंदू बिरादरी लाइ हिकु वॾो रूहानी सार हुआ जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी इंसानियत, अमन, भाईचारे ऐं मुहबत जे पैगाम खे आम करण लाइ वक़्फ़ करे छॾी हुई। संत साधराम जी गादी ते हिन वक़्त ताईं 7 मुख़्तलिफ़ गादी नशीन अची चुका आहिनि जिन हिंदू धर्म ऐं इंसानी जी भलाई लाइ वॾियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। मुक़ररनि वधीक चयो त संत साधराम साहिब जे लाॾाणे सां रूहानी दुनिया में हिकु वॾो ख़ाल पैदा थियो आहे जेको भरणु इंतिहाई मुश्किल हूंदो छो त संदन लखे मुरीद न सिर्फ़ पाकिस्तान पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मौजूदु आहिनि। नाम्यारी फ़नकारा सनम मारवीअ संत साधराम जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। हुन चयो आहे त हिंद सिंध सॼी खे साईं साधराम उदास वंह करे ख़ाल उहो विछोड़े जो सघंदो न को भरे यादि रहंदे अंजम खे तूं साईं ज़रे ज़रे। यादगिरियुनि जा वर्क वराईंदे वासुदेव सिंधु लिखियो, ज़िक्र कुझु हिन रीत आहे त मोबाइल अञा असांजे शहरनि ताईं पहुती कोन हुई ऐं टेलीफोन बूथ PCO ऐं तमामु घटि घरनि में PTCL लैंडलाइन वारा डायल फ़ोन लॻल हूंदा हुआ। ख़तो किताबत अञा ज़िंदा हुई। उन्हनि ॾींहंनि में मूं साईं साधराम खे दरबार वारी एड्रेस ते ख़त लिखी पोस्ट कयो हो। राति जा 8 या 8:30 थिया हूंदा त घरां खां मामा स्टोर ते तकिड़ो आयो ऐं मूंखे चयाईं त साईं साधराम साहिब जिन जो अव्हां लाइ फ़ोन आयो आहे ऐं वरी 5 मिंट खां पोइ कॉल कंदो, जल्दी घर वञ। आउं अहिड़े ओचिते ऐं नाक़ाबिल यकीन में हुअसि त मुंहिंजे लाइ मूंखे ख़ुशी जी का इंतिहा न हुई ऐं मुंहिंजा वार कांडारजी विया हुआ ऐं हथ पेर में ॾकणी वठी वई। आउं डोड़ंदो घर आयसि ऐं फ़ोन ते कॉल जो इंतज़ारु करणु लॻुसि। कुझु ई देरि में फ़ोन जी घंटी वॻी ऐं मूं रिसीवर खयो। अॻियां खां आवाज़ु आयो, सचो सतराम। मूं वटि ख़ुशीअ विचां के लफ़्ज़ न हुआ। आउं पाण खे वॻे में न पिए मापे सघियुसि ऐं होॾां साईं साधराम साहिब जिन जे मुख मां दुआऊं प्रार्थनाऊं मोतियुनि जी मुंहिंजी झोली में किरी रहियूं हुयूं ऐं घर जा भाती त भाती पर आउं बि पाण खे भॻवान पिए सम्झणु लॻुसि। कुझु सालनि खां पोइ साईं साधराम साहिब शहदादपुर आयल हुआ ऐं मुंहिंजो बि इतफ़ाक़ सां ओॾांहुं वञणु थियो। वॾी रश हुई पर जॾहिं कुझु माण्हुनि जी हल्काई थी त आउं बि मिलण लाइ अॻियां वयसि। साईं साधराम साहिब हमेशह जा गोॾनि खां पेरनि ताईं टुवाल पियल हो। चहिरे ते सदाई मुर्क सां टिमटार हूंदो हो। ॻाल्हाइणु ईअं हूंदो हुअसि ॼण मोती पिया निकिरनि त जीअं ई मूं सीस निमाए पेरनि ॾांहुं हथ वधायो त साईं जिन जा ॿिन्ही हथनि में मुंहिंजा हथ झले छॾिया। मूं साईं खे जीअं ई चयो त वासुदेव, साईं यकदमि चयो त हा पाण फ़ोन ते ॻाल्हायो हो। आउं हको बको रहिजी वियुसि त हल एतिरी पुराणी कॉल ऐं कॉल ते ॻाल्हाईंदड़ शख़्स जो नालो ऐं शहर हेॾी वॾी हस्ती खे कीअं यादि आहे। शायदि उहो ई प्यार ऐं पाबो हो जंहिंजे करे साईं सां हर शख़्स जुड़ियल हो। साईं उन्हनि लम्हनि में मुंहिंजी पुठी ते ठपकी
अॼु जीअं ई ख़बर पई त साईं साधराम साहिब सिंगापुर में पंहिंजी दुनियावी जीवन यात्रा पूरी करे धणी दर रवाना थी विया आहिनि, जंहिंजे करे हिंद सिंध खां ॿाहिरि पूरी दुनिया जी इंसान दोस्त वजूदनि में ॾुख जी लहर छाइजी वई आहे। जवाहिर लाल लिखे थो, दिलि इंतिहाई ॾुख ऐं उदासी सां भरिजी वई आहे, छाकाणि त मोहबत, अमन, शांती, इंसानियत ऐं भाईचारे जा प्रचारक साईं साधराम साहिब असां खां विछड़ी विया आहिनि। साईं पंहिंजी सॼी ज़िंदगी नफ़रतनि खे ख़तमु करणु, माण्हुनि जे दिलनि में मोहबत पैदा करणु, इंसान जी ख़िदमत करण में गुज़ारी। संदसि नरम मिज़ाजी, मुरकंदड़ चहिरो, मिठड़ो इख़लाक़ ऐं आजिज़ी हर इंसान जी दिलि खटे वरिती हुई। साईं जी शख़्सियत रुॻो हिकु धर्म गुरू जी न, पर अमन, बर्दाश्त ऐं मोहबत जी हिकु मुकमिल दरसगाह हुई। संस विछोड़े सां लखें अखियूं आलियूं आहिनि, लखें दिलनि में अॼु ख़ालीपणो महसूसु थी रहियो आहे। साईं हमेशह माण्हुनि खे गॾु रहणु, हिक ॿिए जी इज़त करण ऐं मोहबत विरहाइण जो दर्स ॾिनो हो। रमज़ान पीरज़ादो लिखे थो, वाक़ई संत साईं साधराम सच चयो हो त हिते मुंहिंजो कुझु बि कोन्हे, सभु मालिक जो आहे। इहे लफ़्ज़ साईं मूंखे इम्तिहाईंदे चया हुआ। साईं साधराम साहिब लाइ चपन सां पाक नालो सतराम जपणु ऐं हथनि सां ग़रीबनि ऐं बेवा जी ख़िदमत करणु बुनियादी उसूल आहिनि। हू असांखे यादि ॾियारे थो त बेग़र्ज़ी खां सवाइ इबादत अधूरी आहे ऐं सची इबादत ॿियनि जे तकलीफ़ुनि खे घटाइण में आहे। मराक़बे ऐं इबादत सां गॾोगॾु संस पूरो ध्यानु इंसानी जी ख़िदमत ऐं बेसहारा माण्हुनि जी मदद करण ते क़ाइमु आहे। जॾहिं साईं साधराम साहिब गादी नशीन तौरु ज़िम्मेवारी संभाली त दरबार संत सतराम धाम रहड़की 25,000 स्क्वायर फुट हुई, जेका हाणे वधी 100 एकड़नि ताईं फैलिजी चुकी आहे। मुसाफ़िर खाने जी अॾावत कराई वई, हेपाटाइटिस खां पाक कैंप लॻाई वई। जॾहिं त संत सतरामदास पार्क, जेका 14 एकड़नि ते मुश्तमिल आहे, ऐं हिकु 2 माड़ियुनि वारी इमारत बि ठाही वई, जंहिंमें 66 कमरा आहिनि। लंगर खानो पिणु ठाहियो वियो, जंहिंमें मज़हब, ज़ात पात ऐं जिन्स जे फ़र्क़ खां सवाइ ॾींहं में 2 भेरा खाधो फ़राहम कयो वेंदो आहे। जॾहिं त हर साल मेडिकल जी एंट्री टेस्ट जी तयारी लाइ शागिर्दनि खे मुफ़्त क्लास ॾिना वेंदा आहिनि। सहूलियतुनि में मुफ़्त अल्ट्रासाउंड ऐं लेबॉरेटरी टेस्ट, दवाउनि लाइ मुफ़्त मेडिकल स्टोर ऐं हर ख़मीस ते मशवरे लाइ माहिर डॉक्टर मौजूदु हूंदा आहिनि। उन सां गॾु हर महीने साई वस्पत ते मुफ़्त मेडिकल कैंप पिणु लॻाई वेंदी आहे। ख़ुशी तोड़े ग़मी जे मौक़े ते पूॼा पाठ थींदी आहे। पाक चादर चाढ़णु, प्रसाद विरहाइणु ऐं मानी खाइण जो बंदोबस्तु पिणु कयो वेंदो आहे। RK कुकरेजा लिखियो, साईं साधराम साहिब संत सतराम धाम साहिब जा रूहानी पेशवा तोड़े जो हाणे असां में नाहिनि रहिया। हू सिर्फ़ु सिंधी हिंदनि जा संत न हुआ, हू मुस्लमाननि जा बि ओतिरा ई प्यारा हुआ, छो त संदन मज़हब सिर्फ़ु इंसानियत हो। साईं हमेशह मोहबत, अमन, भाईचारे ऐं इंसानी जो दर्स ॾिनो। संदन दर ते हर मज़हब, हर ज़ात ऐं हर क़ौम जा माण्हू हिकु जहिड़ा इज़त ऐं मोहबत सां ईंदा हुआ। हुन कॾहिं बि माण्हुनि खे मज़हबनि में न विरहायो, दिलनि खे मोहबत जे हिकु धागे में ॿधी छॾियाऊं। अहिड़ा दरवेश जिस्मानी तौरु जुदा थींदा आहिनि, पर संदन रूहानी ख़ुशबू सदियुनि ताईं दिलनि में ज़िंदा रहंदी आहे। हीअ असीं साईं साधराम खे भेटा पेश करे रहिया हुआसीं। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन